हिते अहम ख़बर शामिल कयूं पिया। कराची में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे भारतीय एजेंसी राज एजेंट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स ऐं पुलिस लियाकताबाद में कोबिंग ऑपरेशन कंदे वसीम जावेद उर्फ़ वसीम टंडा खे गिरफ़्तार कयो आहे। रेंजर्स तर्जमान मूजिबि जवाबदार वसीम टंडा MQM लंडन जे लियाकत सेक्टर जो कारकुन रहियो आहे। गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, दहशतगर्दी ऐं भतो उगाइण वारियुनि कार्रवाइयुनि में मुलस आहे। जवाबदार वटां हथियार पिणु हथ कया विया। बिल्कुल नाज़रीन, वाक़ई ख़बर ॾियूं पिया। कराची में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कंदे भारतीय एजेंसी राज एजेंट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स ऐं पुलिस लियाकताबाद में कोम्बिंग ऑपरेशन कंदे वसीम जावेद उर्फ़ वसीम टंडा खे गिरफ़्तार कयो आहे। रेंजर्स तर्जमान मूजिबि जवाबदार वसीम टिंडा MQM लंडन जे लियाकत सेक्टर जो कारकुन रहियो आहे। गिरफ़्तार जवाबदार क़त्ल, दहशतगर्दी ऐं भतो उगाइण वारे कार्रवाइयुनि में मुलविस रहियो आहे। जवाबदार वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि।